नासरीन, सखर हैदराबाद मोटरवे रिथा में 1.5 अरब रुपयनि खां वधीक करप्शन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार डीसी मटियारी अदनान रशीद खे एंटी करप्शन कोर्ट 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जीएम चांडियो अदालती कार्रवाई खे कवर कयो आहे। उन खां तफ़सील मालूम करियूं था। जीएम चांडियो ॿुधाए जो छा मंज़र हो। अदनान रशीद खे हथकड़ियूं हणी अदालत में पेश कयो वियो या प्रोटोकॉल में आंदो वियो। जी बिल्कुल, हैदराबाद एंटी करप्शन पारां गुज़िरियल राति देर सां छापे दौरान गिरफ़्तार कयल मटियारे जे डिप्टी कमिश्नर खे अॼु हैदराबाद एंटी करप्शन कोर्ट में पेश कयो वियो। अदालत डिप्टी कमिश्नर खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत में डिप्टी कमिश्नर प्रोटोकॉल सां पेश थियो। डिप्टी कमिश्नर अदनान रशीद जे अदालत में पेशी दौरान ॿिन्ही हथनि ते कपिड़ो रखियल हुयो। डिप्टी कमिश्नर जे सिक्योरिटी ते मामूल पुलिस एहलकारनि ऐं सादा कपिड़नि में मलबूस माण्हुनि पारां सहाफ़ियुनि खे धिका ॾिना आया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर हैदराबाद मोटरवे मनसूबे में पोणा 2 अरब रुपयनि जे मुबैना करप्शन जे इल्ज़ाम हेठि डिप्टी कमिश्नर मटियारे अदनान रशीद खे एंटी करप्शन हैदराबाद पारां छापे दौरान गिरफ़्तार कयो। एंटी करप्शन हैदराबाद पुलिस नफ़री साण करे डिप्टी कमिश्नर मटियारे अदनान रशीद जे घर ते छापो हयो, जितां हिन खे गिरफ़्तार करे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। ॿुधाए पियो वञे त सखर हैदराबाद मोटरवे में 70 किलोमीटर रोड ठहणो, उन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत 4 अरब रुपया सिंध हुकूमत खे ॾिना हुआ, जिन मां 1 अरब 81 करोड़ मुबैना तौर असिस्टेंट कमिश्नर न्यू शहीदाबाद मंसूर अब्बासी, जेको डिप्टी कमिश्नर अदनान रशीद तरफ़ां मुक़ररु कयल हो, उन कैश जी सूरत में कढाए छॾिया हुआ, जंहिं खां पोइ वज़ीर आला सिंध उनजो नोटिस वरितो ऐं उहो मामिलो जांच हेठि हो। उन सिलसिले में हिकु वॾी कार्रवाई साम्हूं आई आहे। उन कार्रवाई में डिप्टी कमिश्नर मटियारी खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त डिप्टी कमिश्नर जो असिस्टेंट छापे दौरान मौक़े तां फ़रार थी वियो आहे। एंटी करप्शन पुलिस डिप्टी कमिश्नर अदनान रशीद खे हैदराबाद जी एंटी करप्शन कोर्ट जस्टिस ज़हूर अहमद हकड़ो जी अदालत में पेश कयो, जंहिंखां पोइ अदालत 3 ॾींहनि जे तफ़तीश रिमांड लाइ हिन खे पुलिस जे हवाले करे छॾियो, जॾहिं त डिप्टी कमिश्नर मटियारे अदनान रशीद जे कोर्ट में पेश थियण वक़्तु मुख़्तलिफ़ वकीलनि पारां चोर चोर जा नारा पिणु हंया विया। जी।